وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों हर इंसान जी दिल की चाहत होती है मुसलमान जी अल्लाह असांजे ईमान की कामिल मुकम्मल बनाए ईमान सा रहाए ईमान सा शर्मौत नसीब फरमाए हर मुसलमान की ख्वाहिश होती है कि जिंदगी मोमिनन वांगुर गुजारे मौत अचे कलमे सा नबी सोने जे मथा कलमो पढ़दे ईमान की हालत में मौत नसीब थे ईमान दुनिया की हरनी दौलत खां वडी दौलत है ईमान अड़ी दौलत है जेका इंसान के दुनिया में नफो दी या दौलत कब्र हशर में फायदा पहुंचाई है दुनिया की सरमाया दुनिया में पैसो रुपण माल दौलत इंसान के साह खणण ताईं हले जैसी साह हले पियो जैसी तव्हांजो माल तव्हांखे नफ़ो पहुचाईंदो तव्हांजो पैसो तव्हांखे फ़ाइदो पहुचाईंदो तव्हांजी दौलत तव्हांखे नफ़ो पहुचाईंदी साह निकिरंदो तव्हांजो माल दौलत जो हिकिड़े रुपए जो नफ़ो तव्हांखे कब्र में कोन पहुचंदो सब मामला खत्म थी वेंदा पैसे जो मालिक ॿियो बणिजी वेंदो तव्हांजे बनी जो खातेदार ॿियो बणिजी वेंदो तव्हांजे घर में रहण वारा ॿिया अची वेंदा तव्हांजे बिस्तर ते सुम्हण वारा तब्दील थी वेंदा तव्हांजे पहिरण वारनि कपड़नि ते ॿियनि जो हक़ अची वेंदो तव्हांजे इस्तेमाल जूं शयूं ॿियनि जे इस्तेमाल में अची का शइ तव्हांखे नफ़ो न ॾींदी पर ईमान अहिड़ी दौलत आहे जो इंसान की जिंदगी संवारे छॾींदी इंसान जे मौत में आसानी पैदा कंदो आहे ईमान इंसान जी क़ब्र खे मुनव्वर कंदो आहे ईमान क़यामत जे ॾियारे जॾहिं माण्हू ख़ौफ़ज़दा थी उथंदा त हे मोमिन माण्हू जॾहिं उथंदो त फरहान शादान ऐं ख़ुशि थी पोइ क़ब्र मां उथारींदो ईमान इंसान के अल्लाह के अर्श के साए के ठहराईंदो ईमान नबी की शिफात जो हक़दार बणाईंदो ईमान इंसान के कौसर जो प्यालो पीअण जी सआदत अता कंदो ऐं ईमान ई आहे जेको तव्हांखे जन्नत में वठी वेंदो ईमान अहिड़ी दौलत आहे जेका तव्हांखे असांखे अल्लाह जी विलायत सां सरफराज़ करण वारी आहे अल्लाह ने कुरान खुद फरमाया अल्लाह वलियुल लज़ीना आमनू खुदो अल्लाह ताला ईमान वारनि खे पंहिंजो दोस्त पंहिंजो वली बनाईंदो आहे सुभान अल्लाह ईमान एॾी वॾी दौलत आहे ऐं मदीने वारा साईं जॾहिं दुआ कंदा हुया इहा दुआ कंदा मुंहिंजा मौला असांजे ईमान में इज़ाफ़ो फरमा मुंहिंजे ईमान खे वधाए नबी सुने जो त ईमान कामिल मुकम्मल अकमल ऐं हर दर्जन खां आला दर्जे वारो ईमान तवी खे दुआ घुरण जी कहिड़ी ज़रूरत हुई असल में असां फ़क़ीरनि गुनहगारनि असां उम्मतनि खे नस्ब पे ॾिननि त अल्लाह वटि ईमान एॾी वॾी हैसियत रखे जो मां अल्लाह जो नबी हुअण जे बावजूद बि इहा दुआ करे रहियो सम्झो था ऐं जन्नत जा इनाम जेतिरियूं क़ुरान जो आयत
रब फरमाए जन्नत अता फरमाई तो दुनिया की जिंदगी संवारी तो उन जे लान के मोमिन है अल्लाह आमनु व अमिलु सालिहात या अय्युहल्लज़ीना आमनु अल्लाह ताला बार-बार सजो ईमान वारन किया दर्जा ईमान वारन जरा बयान किया है हुक्म ईमान वारन जरा बयान किया है पांचे अहकाम जिला मुंतखब वाला मुमिन के फरमायो है सुभान अल्लाह जेके मोमिन है अरे ईमान किए नसीब थी दो केड़ी हालत मुसान केड़ा अमल करण सा ईमान नसीब थी दो वो अल्लाह जे जेका आयत नु न फकीर सूरह अनफाल जो तमा भला दिया तो तिलावत के मुतन में अल्लाह ताला ईमान जे ज़्यादती जा असबाब बयान फरमाया एकड़ी गाल याद रखो तो ईमान किन किस्मन जो हजरत सैयदना इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि पर अल्लाह जो कामिल वली होयो वक्त जो इमाम होयो मुहद्दिस फकीह होयो उनका पूछा कि भी सही तो वहां कामिल ईमान वाला है हजरत सैयदना इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त ईमान दा किस्म है पहलो किस्म ये तो मानो कलमो शरीफ पढ़े अल्लाह पे ईमान आने ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कामिल ईमान आने आई उनका बाद में आसमानी किताबन के मने अल्लाह ताला के नबी के मने मलाइकत के तस्लीम करे खैर शर जे को है वो अल्लाह जे तरफा इनगाल के मने मरी बरी उठण के मने ऐ क़यामत जे दिहाड़े ते ईमान रखे इयो है ईमान इयो है मानो मोमिन बानो मुसलमान इयो सिर्फ ज़बान से इकरार दिल से तस्दीक करन ऐ अमल से साबित करन त मां इन गालन के मनी रहो है सकरो मानो कलमो पढ़े ते मोमिन नहीं पर मनी तस्दीक करे दिल में मनी ज़बान में मनी तो जो जिस्म जो सबूत दे तो अल्लाह की तौहीद के मनो एकड़ो मानो जो मां मुवहिद है अल्लाह के मना तो पर बुत की पूजा करे आई वरी सही पूजा शिरक कंदो ते अल्लाह के छड़े गैर के सजदो करे अल्लाह की इबादत के बजाय बे के इबादत करे गैर अल्लाह की इबादत करे सही पूजा के बेर का दुआ मिले ते इयो मानो असल मोमिन ना है मोमिन वो आज को ज़बान से चाहिए अल्लाह वहदहु ला शरीक है मसजूदा मबूदा पाजे जिस्म पाजे अरकान और अफआल सब साबित करे दिखारे तो गैर के आलो कोन झुकबो है कि अल्लाह दिया हजरत इमाम हसन बसरी फरमाते हैं इन ईमान की गाल कयो तो इयो अल्हम्दुलिल्लाह नसीब है माला के मना तो अल्लाह के हुक्म के मना तो रसूलुल्लाह के मना तो क़यामत जे दिहाड़े खैर शर अल्लाह की तरफा इनके मना तो वरी दिन के मना तो आई मलाइका आसमानी किताब नबी के मना तो इयो जे ईमान की गाल कयो था इयो असा सब मोमिन है पर असल जे का गाल है कामिल ईमान जी कामिल अकमल ईमान मना जको मानो मन्ने आई उनन के बेसाह एड़ो रखे जो अल्लाह ताला का सिवा बे के दे नजर ही न विची सके रब ने को फरमायो बे के जे आपो झुके ही न दिसे ही न तसव्वुर ख्याल पैदा न थे एड़ो अल्लाह की जात में मालूम थी वने इनके ईमान दी ज्यादती सदबुआ जे जो को अल्लाह जे के नसीब करे अल्लाह के तो कुरान फरमाया कि वो ईमान दी ज्यादती किए नसीब थी दी सुभान अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम कुरान में फरमाए ईमान वाला तो सिर्फ उहे आहिन जदे अल्लाह जो जिक्र कयो वने अल्लाह की याद कई वने रब जो नालो वरतो वने तो उन जो दिलियों अल्लाह जी मोहब्बत ऐं खौफ में तकी वेंदियूं आहिनि जो अचानक को बात को पेश ईंदो आहे तमाम का वार काला थी वेंदा आहिनि जिस्म सीसरा निकिरी वेंदियूं आहिनि जिस्म टकी वेंदो आहे कॾहिं कॾहिं इत्तेफ़ाक़ थींदो आहे तव्हां सभई हिन तजुर्बे मां गुज़रिया हूंदव ओचितो को आवाज़ ॿुधी खौफ़नाक आवाज़ या धमाको ॿुधी जिस्म टकी वेंदो आहे खौफ़ पैदा थींदो आहे अल्लाह तो फरमाए जॾहिं मोमिन वारा अल्लाह जो ज़िक्र ॿुधनि जॾहिं को माण्हू अल्लाह जो नालो वठे चवे अल्लाह
सुभान अल्लाह। मोमिन हकीकी ये इन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम, उन जो दिलियूं अल्लाह जे खौफ में टकी वेंदियूं आहिनि। ऐं वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु, ऐं जॾहिं उन जे मथां अल्लाह जूं आयतूं ज़िक्र कयूं वञनि, तिलावत कयूं वञनि त ज़ादतहुम ईमाना, त उन्हनि जे ईमान में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। शक शुबे में कोन पवंदा आहिनि, मुश्किल में कोन पवंदा आहिनि। हीअं छो थियो? अल्लाह जो क़ुर ॿुधी ऐं चवे अलाए छा थियो, अलाए कीअं ॻाल्हि थी आहे, अलाए कोन्हे। हीअं जेको हिन साईं आयत ॿुधाए पियो, हीअ हक़ीक़त आहे कि न कोन्हे का? न, अल्लाह जो क़ुर ॿुधी चूं चुरा छा छो न छा क्या कुछ कंहिंमें बि नथो पवे। जॾहिं मुंहिंजे अल्लाह जो फरमान आहे, इहो ई हक़ आहे, सॼी दुनिया ग़लति थी सघे थी, मुंहिंजे मालिक जो क़ुर करे ग़लति नथो थिए। सुभान अल्लाह। ज़ादतहुम ईमाना, अल्लाह जो आयतूं ॿुधी, क़ुर ॿुधी, रब जो फरमान ॿुधी, उन्हनि जे ईमान में अञा इज़ाफ़ो थींदो, अल्लाह जी मोहब्बत में अञा वाधारो थींदो आहे। टे निशानियूं, ॿ निशानियूं। टी ॻाल्हि, वअला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं इहे उहे ई बाना आहिनि जेके अल्लाह ते भरोसे करण वारा। उहे अल्लाह जे मथां भरोसो कंदा आहिनि। तवक्कुल अल्लाह हूंदो आहे, रब जे मथां भरोसो हुजे। ऐं अल्लाह जो फरमान अल्लज़ीन युक़ीमून अस्सलाह, ऐं उहे माण्हू जेके निमाज़ क़ाइम करण वारा आहिनि। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जेको अल्लाह उन्हनि खे ॾिनो आहे, रब जो फरमाए जेको अल्लाह उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे, उहे अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। जेकॾहिं इहे पंज निशानियूं माण्हू में अची वञनि त इहो ई हक़ वारो मोमिन आहे, इहो ई हक़ वारो आहे। लहुम दरजातुन इंद रब्बिहिम, ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह वटि, उन्हनि जे पालणहार वटि, उन्हनि जे मालिक वटि, उन्हनि जे परवरदिगार वटि वॾा अजर आहिनि। व मग़फ़िरतुन, ऐं बख़्शिश आहे। व रिज़्क़ुन करीम, ऐं उन्हनि जे लाइ अल्लाह वटि वॾो इज़त वारो रिज़्क़ आहे। चओ सुभान अल्लाह। हिन आयतुनि में अल्लाह ईमान जी ज़्यादती ऐं मोमिननि जूं पंज निशानियूं बयान फरमाए। केतिरियूं निशानियूं? पंज निशानियूं। यादि बीहंदियूं वरी कोन बीहंदियूं? वरी दोहरायां। मोमिन, सचो मोमिन, जेको जंहिंजे ईमान में इज़ाफ़ो थिए, जेको अल्लाह वटि महबूब ऐं मक़बूल बणिजी वञे, उन मोमिन जूं पंज निशानियूं अल्लाह बयान फरमायूं आहिनि। हिकिड़ी पहिरीं निशानी आहे इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम, पहिरियों त उहो अल्लाह जे ज़िक्र करण वारो हूंदो, रब खे यादि करण वारो, उथंदे वेंदे हलंदे चलंदे घुमंदे फिरंदे दुनिया जा कमकार कनि पिया, पर हथकार सां दिलि यार सां। हिकिड़ो ज़िक्र थींदो आहे ज़िबानी, लिसानी ज़िक्र जेके अरबी खे सॾिबो आहे, ॿियो हूंदो आहे क़ल्बी ज़िक्र, जेको दिलि सां ज़िक्र कयो वेंदो आहे। ज़िबान सां ज़िक्र करे माण्हू, ज़िबान सां चवे अल्लाह 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 अल्लाह, हर घड़ी अजाई कचहरी, दुनिया जी गुफ़्तगू, दुनिया जा मामला सभई छॾे ऐं ज़िबान सां अल्लाह जो ज़िक्र करे। मदीने वाले साईं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह जो महबूब बानो केरु आहे? मदीने वाले साईं फरमायो, उहो बानो अल्लाह जो ज़ोर महबूब आहे जंहिंजी ज़िबान अल्लाह जे ज़िक्र सां आली रहंदी आहे। हर वक़्तु हर घड़ी चवे थो अल्लाह अल्लाह, चओ अल्लाह अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त अहिड़ो तव्हांखे अमल ॿुधायां जंहिंजे करण सां अल्लाह ताला तव्हांखे वॾा अजर ऐं इनाम अता फरमाईंदो। आओ या रसूल अल्लाह ॿुधायो। मदीने वाले साईं फरमायो त छा अहिड़ो अमल तव्हांखे ॿुधायां जंहिंजे करण सां होॾां तव्हां सोन ऐं चांदीअ जा ढेर अल्लाह जी राह में ख़ैरात कयो। सोन जो अंबार पियल हुजे, चांदी
के वे हाओ या रसूल अल्लाह यो कड़ो अमला सोन खैरात करन खां चांदी जे खैरात करन खां भलो अमला मदीने वाले साईं फरमायो छा एड़ो अमल तव्हां के बुधाया जोड़ा तव्हां काफरन सां जिहाद कयो अल्लाह जी राह में निकरी वञो मुजाहिद बणजो अल्लाह जी राह में जिहाद कयो काफरन जा सिर लायो जिहाद कंदे कंदे तव्हां जख्मी थी पओ अल्लाह जी राह में रत वहायो ताजो दुश्मनन ते गालिब अची वञो अल्लाह जी राह में तव्हां के अल्लाह कामयाबी अता फरमाए मुजाहिद बणजो ऐं गाज़ी बणजी मोटी अचो इन गज़ा खां इन जिहाद खां इन रब जी राह में रत वहाइण खां भलो अमल तव्हांखे ॿुधायां साहबी हैरत में पइजी विया हाओ या रसूल अल्लाह यो कहिड़ो अमल आहे जेको अल्लाह वटि मक़बूल बणाए छॾे सोन चांदी जा ढेर ख़ैरात करण खां भलो अमल आहे हे मुंहिंजा महबूब जिहाद खां भलो अमल आहे इहो कहिड़ो अमल छा फरमायो नबी साईं फरमायो हुव ज़िक्रुल्लाह इहो अल्लाह जो ज़िक्र आहे फरमायो अला लिल्लाहि दीनुल खालिस
को जेकॾहिं मौत अचे अमल करण में को मारे को दीन खां परे करण जी कोशिश करे मौत जी धमकी ॾे अल्लाह खां परे करण जे लाइ मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खां परे करण जे लाइ जेकॾहिं मौत ॾे वठी वञे त जो सिर्फ़ यार जे नाले ते अमल करे पहुचणी अब्दुल गिरोही रहमतुल्लाह अलैहि के अंग्रेज फांसी ते वठियो पिया वञनि फांसी घाट ते ॾिसो कबीला फांसी ते बेचारा अब्दुल फांसी ते चाढ़ींदासीं मुरीद काज़िम बीठा हुया त लतीफ़ साईं जो शेर पढ़े जो सुभान अल्लाह जदो सूर्य सत थियो का हलंदी जेडियो दुनिया दे शोहरत ते न पैसे ते न ओहदे ते न के यार दोस्त ते भरवसो ना है अमीर कबीर ते भरवसो ना है ऑफिसर यार मित्र माइट ते भरवसो ना है यकीन हिक अल्लाह दे बचावा फरमायो ओदे मुंजो बंदी वे व मैं यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुहु जको अल्लाह ते भरवसो रखे मां अल्लाह नजला काफी आया हमारी मस्जिद में जुड़वारो जंदला रब काफी आ उनके केदी हाजत जरूरत है चौथी निशानी कामिल मोमिन जी रब फरमाई अल्लज़ीना युकीमून सलात चौथी निशानी मुकम्मल कामिल अकमल मोमिन जी दिया है तो वे नमाज कायम करने वाला नमाज पढ़ंदा है नमाज पढ़ण भी शया नमाज कायम करण भी शया नमाज कायम करण वाला प्या हिन
जे बिस्तरे ते जड़ कंधा बिछाए दी गया इनका दुनिया जड़ विसरी गई दुकान विसरी गयो छोड़ दो यारो कारोबार पोकबो निंद पोकबी मुंह दुनिया के पोकबो ये तो पंजे यार जो सच हुआ हलो तो अल्लाह जे अब पंजी जबी दे निमाज झुकाए प्यार करने वाला है पंजी आखिरी निशानी या मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून जब अल्लाह पैसो ॾिनो पाण मेहनत सां कमाई रब जी अता थी माल मिलियो दौलत मिली पैसो मिलियो चयो तो मौला पैसो मुंहिंजो न आहे तुंहिंजी अता आहे तो मालिक ॾिनो आहे अल्लाह जी राह में ख़र्च करण वारो बणिजी वियो रब जी मखलूक के इनई खर्च कई नबी सही ने फरमाए तो यो कामिल ईमान वारो अल्लाह ने कुरान में फरमाया उलाइका हुमुल मुमिनून हक्का जैसे ये पंज निशानी हो जन गफारी मस्जिद वारो पंज निशानी हुए हो जन कुरान तो फरमाए ये हक वाला मोमिन है इनमें को शक सुकोई ना है जन ईमान में को शक करे सके पंज निशानी ये अती वजे निकलो अल्लाह जो जिक्र बुधी दिल अल्लाह जी मोहब्बत में भरजी वजे अल्लाह जो आयत बुधी ईमान में इजाफो थी वजे ऐसे मुझे अल्लाह ते भरोसो होजे नमाज सा प्यार होजे अल्लाह जी राह में खर्च करने वालो सखावत करने वालो होजे कुरान तो फरमाए ये हक वाला मोमिन है लहुम दरजातुन इंद रब्बिहिम इन जिला अल्लाह वटि वॾा दर्जा थिया घट में घट 100 दर्जा मिलंदा हज़रत इब्न मसऊद तो फरमाए 100 दर्जा हिन पंजनि ॻाल्हियुनि ते अमल करण वारे खे घट में घट 100 दर्जा मिलंदा उन्हनि मां हिकिड़ो दर्जो सॼी दुनिया जूं इज़तूं शोहरतूं माल दौलत सभु गॾु करे उन जन्नत जे हिकु दर्जे में रखजनि त जन्नत जो हिकिड़ो दर्जो अञा वधीक शान वारो आहे हुनखे 100 खां वधीक दर्जा अता फरमायो मग़फ़िरतुन जेके गुनाह कंदो से बि बख़्शे छॾे मेटे ख़ताऊं मदियूं गुनाह मेटे साफ़ करे क़यामत जे ॾियारे उथंदो त इन जो आमाल नामे में हिकिड़ो गुनाह बि लिखियल कोन हो ऐं आख़िर में अल्लाह जो फरमाए रिज़्क़ुन करीम तंहिंखे मां अल्लाह इज़त वारो रिज़्क़ अता फरमायो कंहिंजे आॾो झोली टंगण जी ज़रूरत कोन पवंदसि कंहिंजे आॾो घुल करण जी ज़रूरत कोन पवंदसि कंहिंखे चवण जी ज़रूरत कोन पवंदसि दुनिया जी मोहताजी जी ज़रूरत कोन पवंदसि उनजे रिज़्क़ जो बंदोबस्त ख़ुदि मां अल्लाह फरमायो अब ॿुधायो वञनि पंजनि ॻाल्हियुनि ते अमल कबो दिलि सां जवाबु ॾियो ईअं न त हितां ॿुधी वञो मस्जिद मां पोइ तकरीर यादि न रहे हाँ ये नसीहत करने मकसद आए तो ॻाल्हियूं यादि करे वञो ऐं इहो इरादो कयो त असां अमल कंदासीं नबी साईं फरमायो जेको माण्हू पक्को इरादो करे अञा अमल न कयो अथई नसीहत ॿुधई क़ुर हदीस ॿुधई ऐं पक्को इरादो कई यार हे जेका मौलवी साहब हदीस ॿुधाई आहे त मां अमल कंदुसि पक्को इरादो कई अल्लाह ताला अमल जो अजर हुनजे खाते में लिखी छॾे अल्लाह ताला शाह असांखे अमल की तौफीक अता फरमाए बारकल्लाहु ली व लकुम फिल कुरानिल अज़ीम व नफ़अनी बिमा फीहि वज़्ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा फस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له
ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. قال النبي صلى الله عليه وسلم: أرحم أمتي بأمتي أبو بكر، وأشدهم في أمر الله عمر، وأحياهم عثمان، وأقضاهم علي، وسيد شباب أهل الجنة الحسن والحسين، وسيدة النساء أهل الجنة فاطمة، وسيد الشهداء حمزة. اللهم اغفر للعباس. عباد الله، قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم وكتابه العظيم في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. قال النبي صلى الله عليه وسلم: من صلى علي مرة صلى الله عليه 10 مرات. اللهم صل على سيدنا ونبينا محمد وعلى آله وأصحابه وعترته وأمه وأبيه وأزواجه وأولاده وأصحابه أجمعين. اللهم أيد الإسلام والمسلمين والفراية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فأشغله بنفسه، واجعل كيده في نهره، واجعل تدميره في تدميره. اللهم عليك بأعداء المسلمين. اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وذلذل أقدامهم ودمر ديارهم. اللهم أرنا عجائب قدرتك يا رب العالمين. اللهم انصر المسلمين في فلسطين. اللهم منصر الإسلام والمسلمين في غزة. اللهم حرر الأقصى والفلسطين يا رب العالمين. اللهم عليك بأعداء المسلمين يا ناصر الأولياء والمسلمين يا أكرم الأكرمين يا حي يا قيوم. نستغيث برحمتك يا أرحم الراحمين. عباد الله رحمكم الله، إن الله أمركم بأمر عظيم. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم وادعوه يستجب لكم، ولذكر الله تعالى أعز وأجل وأتم وأكبر، والله يعلم ما تصنعون.